सी आयतूं आहिनि नियमनि लाइ आहिनि प्रिया संदे पार ॾे ऐं हिन नंढड़ी पर परवकार महफ़िल मानाती ऐं शानाती महफ़िल उन करे बि हिनखे मानाती चवां थो जो मुंहिंजो उस्ताद बि शरीक आहे मुंहिंजो पंहिंजो ईअं सम्झ जिगर जो टुकर गुल मोहम्मद गुल बि मौजूदु आहे ऐं उनजा साथी उनजा शागिर्द बि मौजूदु आहिनि ऐं हिन वक़्तु असीं सॼी संगत ॿुधणु चाहियूं था अली मोहम्मद चिंजणी खे संदसि जो भाइटियो गुल मोहम्मद जो भाइटियो आहे अली मोहम्मद सुघड़ उनखे कुझु ज़ार्श कंदासीं त पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। साईं जीअं अर्ज़ु आहे साईं मुंहिंजी सिंध मां बारी कढ तूं बुख साईं मुंहिंजी सिंध मां बारी कढ तूं बुख चौतरफ़ी चिंजणी चए हुजनि सदाईं सुख मुंहिंजे ॾोथीड़नि ते ॾुख अलाह नाणे अली मोहम्मद चए। पर अर्ज़ु थियो त मिठो आ मुस्तफ़ा रब खे प्यारो नबी आहे सॼी काइनात जो साईं सहारो नबी आहे हमदर्द हीणनि जो अहमद जाम आयो आहे पैगंबर ख़ुदा तरफ़ां खणी पैगाम आयो आहे अबू बकर सिद्दीक़ तां थिया सदके सजण साईं ॿुधी ऐलान नबूअत जो नबी ते कलमो पढ़ियाई बिगड़ियल संसार खे बरहक संवारियो नबी आहे मिठो आ मुस्तफ़ा रब खे प्यारो नबी आहे सॼी काइनात जो साईं सहारो नबी आहे। अरबीअ जी आमद में रोशन थी वियूं राहूं मूं पारनि गुनहगारनि जुवा जो खुलियूं वाहूं सवा लख जे मथां सुहिणो सखी सरदार अची वियो औखी वेल ॾियण आथत यतीमन यार अची वियो ॿुॾल ॿेड़ीअ खे तौंकर अची तारियो नबी आहे मिठो आ मुस्तफ़ा रब खे प्यारो नबी आहे सॼी काइनात जो साईं सहारो नबी आहे। कुरैशीअ जे करम सां उजरी वई उमत सारी ज़ैफ़नि जो ज़ामिन थी खईं खान ज़िमेवारी ॾिनो महबूब पंहिंजो मौला वॾी थी ही महिरबानी ॻणण खां हिन मथे ॻाल्हियूं अबो झंते थी अहसानी चंड खे अर्श ते चीरे ॾेखारियो नबी आहे ॾिठो आ मुस्तफ़ा रब खे प्यारो नबी आहे सॼी काइनात जो साईं सहारो नबी आहे। पहिरियों नंबर पिरी मुंहिंजो मुस्तफ़ा आमान में फतवा ॾेई फताह आ कादिर ॾसियो क़ुर में राजन उमेदूं रखियूं घणियूं मुहम्मद घोट में रसूल असांखे बि रखंदो अरबी पंहिंजी ओट में मोलनि खे इशारे साण उथारियो नबी आहे मिठो आ मुस्तफ़ा रब खे प्यारो नबी आहे सॼी काइनात जो साईं सहारो नबी आहे। अली मोहम्मद अरबी जो इलाही शानवा आला मथां हो मान मदनी जो कयो ख़ासि ख़ुदा ताला सुहिणी सलवात साईं जी आहे झरझंग में जारी लिखी छा मां लिखां चिंजणी मथे बयान आबारी बसि मूं पारनि खतादारनि खे उजारियो नबी आहे मिठो आ मुस्तफ़ा रब खे प्यारो नबी आहे सॼी काइनात जो साईं सहारो नबी आहे।